आपन खेल आप वरती जा, आपन खेल आप वरती जा। नानक करने हार न दूजा। नानक करने हार न दूजा। भगवान परमात्मा पंहिंजो खेल करे पाण ई वर्ती रहवा यानी व्यवहार करे रहवा। उन जे अलावा सतगुरु चवनि था ॿियो कोई भी करण वारो कोन्हे। नानक करने हार न दूजा, ॿियो कोई आहे ई कोन, हिकु ई आहे। एक रूप सगलो पासारा, आपे बनज आप बेहारा। ऐसो ज्ञान बिरलो ही पाए, जत कत जाइए तत दृष्टाए। ब आहिनि ई कोन। भागवत भगवान चेती भगवान जे मन में इच्छा थी त एको हम बहुश्यामी, मां हिक मो अनेक थी वञा, त भगवान सृष्टि कई। छो एकाकी न रमती, अकेले में भगवान के विकल्प संकल्प आयो कि मां हिक मो अनेक थी वञा, भगवान अनेक थी आ त हिकु ही अनेक रूपन में आ। जॾहिं भगवान महारास कई त शुकदेव भगवान चवनि था कि जीअं हिकिड़ो नंढो ॿार हूंदो आहे ऐं पंहिंजा स्वरूप हिकिड़ो आईनो ईंदो आहे जंहिंमें अंदर ई अंदर ॾिसो त कई पंहिंजा ई रूप नज़र ईंदा आहिनि। अहिड़ा आईना, अहिड़ी कला लॻल हूंदी आहे कि उन में पंहिंजा रूप कई कई नज़र ईंदा आहिनि लाइन सां, खॿे तरफ़ सॼे तरफ़ मथे। पर ख़बर आहे कि आहे हिकु ई, मुंहिंजा चेहरा कई था नज़र अचनि। तीअं उहे परमात्मा जेके आहिनि, हे त असांजी बुद्धि आहे, जीव जी बुद्धि आहे, हो त परमात्मा आहिनि, उन्हनि खे त पतो आहे ॿियो कोई आहे ई कोन। ब्रह्मज्ञानी खे पतो आहे हिकु भॻवान ई आहे। त भॻवान महाराज कई त शुकदेव जी ईअं ई था चवनि कि जीअं पंहिंजा ई कई रूप ॾिसी करे बालक प्रसन्न थींदा आहिनि, तीअं भॻवान बि सभिनि में उहो ई पंहिंजी जोत पाण ई पंहिंजो ई स्वरूप खणी वेठा आहिनि, ॿियो कोई आहे ई काथे। ब्रह्म ज्ञान जे ॿाहिरि चवंदा आहियूं कि अरे भगवान हीअं कयो, भगवान हीअ लीला कई, ॿियो आहे काथे। भगवान राम सीता माता खे वनवास मोकिलियो, कंहिं प्रश्न कयो संतन खां, संतन चयो सीता माता वनवास न वई, राम ई वनवास विया। अरे राम जी कीअं विया? हा, छो जो प्रश्न ब्रह्म ज्ञान जे ॿाहिरि आहे ऐं ब्रह्म ज्ञान में आहिनि ई कोन, राम ई सीता आहिनि, सीता जी राम आहे, ॿियो आहे काथे, हिकु ई आहे। त जॾहिं हिकु ई भॻवानु आहे, ॿियो आहे ई कोन, त पोइ शंकाऊं, भरम, दुख, कष्ट, पाप, ताप काथे आहिनि? इन जो अर्थ सभु अज्ञान में। हे जीव सदा सदा खां भॻवान जो ई हुयो ऐं भॻवान जो अॼु बि आहे, अॻिते बि सदा भॻवान जो ई रहंदो। भॻवान जे अलावा असांजो ॿियो कोई वजूद कोन्हे, कोई पहचान कोन्हे, केवल असां भॻवान जा आहियूं। पई बूंद जीअं विच दरियाह में, तीअं भेद नाहे तो में मुंह में शाह में। बसि जॾहिं पाण खे असां भॻवान खां अलॻि मञींदा आहियूं, भॻवान खे छॾे ॿी चाह कंदा आहियूं, उन में ई सम्झो असांजा दुख आहिनि, उहो ई जनम मरण आहे, उहो ई सभु कुझु आहे, अज्ञान आहे। भॻवान जे अलावा ॿियो कुझु बि नाहे। भक्ति मार्ग में भगत चवंदो आहे कि भॻवान मुंहिंजा आहिनि। ज्ञान मार्ग में भक्त चवंदो आहे मां आहियां ई कोन, केवल भॻवान ई, ॿियो आहे काथे। त कंहिं कविअ ॾाढी सुठी ॻाल्हि चई कि दुनिया में हूं, दुनिया का तलबगार नहीं हूं, कि मां दुनिया में आहियां पर दुनिया मूंखे खपे कोन, दुनिया जी काई शइ न खपे, दुनिया में ही आहियां और मूंखे दुनिया सां कोई मतिलबु कोन्हे। मां निकितो आहियां घुमण फिरण, लेकिन कंहिं बि शइ सां मतिलबु कोन्हे, कुझु खपे न। सॼी बाज़ार में घुमां फिरां थो, रे फ़ाइदे, लेकिन मूंखे कुझु बि न खपे। दुनिया में हूं
दुनिया का तलबगार नहीं हूं और बाजार से निकला हूं, खरीदार नहीं हूं। चो हरे राम। यानी काई इच्छा कामना कोने, काई तमन्ना कोने, निष्काम भाव सां अगर कोई जिंदगी जी त कर्म योग थी वेंदो आहे। भगवान मुंहिंजा आहिनि, मां भगवान जो आहियां, ॿियो कुझु मुंहिंजो कोन्हे, भक्ति योग थी वेंदो आहे। केवल भगवान आहिनि, ॿियो आहे ई कोन, त ज्ञान योग थी वेंदो आहे। इन तरह सां हिते ज्ञान योग जी ॻाल्हि था चवनि त ॿियो कोई आहे ई कोन। आपन खेल आप वरती जा, पंहिंजो खेल पाण ई करे रहियो आहे। नानक करने हार न दूजा। सतगुरु चवनि था ॿियो कोई करण वारो आहे ई कोन, ॿियो आहे काथे। नारद जी महाराज चयो, प्रभु हिकु बार भगवान घुमनि पिया नारद जी सां गॾु, मूंखे पंहिंजी माया ॾेखारियो। भगवान चवनि था भाई तव्हां छाजे करे तव्हां माया ॾिसणु चाहियो, कि माया खां बचियल आहियो, सभु चवंदा आहिनि माया खां बचायो। हा हा प्रभु, मां माया में फसणु नथो चाहियां, पर इच्छा थी आहे कि मां माया ॾिसां। घुमंदे घुमंदे वन में पहुता हा। भगवान चयो नारद जी ये सभु ॻाल्हियूं पोइ कजो, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, आस पास जल ॾिसो, मुंहिंजे लाइ जल खणी अचो, मां ॾाढो प्यासो आहियां। ठीकु प्रभु, मां तुरंत जल खणी थो अचां। हिकु दिशा ॿिए दिशा में विया, साम्हूं त परियों खां हिकिड़ो खूह नज़र आयो। उते खूह ते ॾाढो शीतल अमृत जल, कुझु माण्हू पाणी पी रहिया। नारद जी ओॾे विया ऐं उते कोई स्त्री हुई, कोई राजकुमारी हुई, उहा जल पई पिए। त नारद जी चयो मूंखे बि जल पीआरियो त मां भगवान जे लाइ खणी वञा। त उन स्त्रीअ जीअं नारद जीअ खे जल पीआरियो, ऐं नारद महाराज पाणी पी करे अखियुनि जो मथे कयूं ऐं उन राजकुमारीअ खे ॾिठो, समोहित थी विया, अहिड़ो मोहित थी विया कि उन सां ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे भगवान खे ई भुलिजी विया, भगवान जो जल, भगवान जी प्यास सभु भुलिजी विया, उनजे पोयों पोयों हली पिया। चओ हरे राम। आख़िर ॻाल्हियूं हलंदे हलंदे धीरे धीरे उन राजकुमारी सां प्रेम थी वियो। तॾहिं राजा बि उन्हनि जो ॾाढो आदर कयो कि ॾाढा ज्ञानी। आख़िर समय पाए करे राजा खे बि पसंदि अची वई ॻाल्हि, ऐं नारद जीअ सां पंहिंजे धीअ राजकुमारी जी शादी कराए छॾी। समय गुज़रियो, हाणे उन राजा खे बि पुटु न हुयो। समय पाए करे राजा गुज़ारियो। राजा गुज़ारियो त चयूं हाणे राजा केरु ठहे, त चयूं भाई सभु तरह सां ॾाढा ज्ञानी नारद जी खे राजा ठाहियो। तॾहिं नारद जी उते राजा बणी विया। हाणे काथे देवर्षि नारद महाराज महामुनि हाणे राज करण लॻा। राजाउनि जा जेके छल प्रपंच दाव पेच हूंदा आहिनि, साम दाम दंड भेद सभु करण लॻा। धीरे धीरे पहिरीं संतान ॼाई, वरी ॿी धीअ ॼाई, टियों पुटु ॼायो, चौथों पुटु ॼायो, 4 संतान थी वई। समय गुज़रंदो वियो, गुज़रंदो वियो। ॾाढो बढ़िया ढंग सां राज संभालिनि पिया। कई साल गुज़री विया कि अचानक पड़ोसी राजा हमलो करे छॾियो। भयंकर युद्ध लॻी। युद्ध कंदे 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 आख़िर सॼी सेना ख़तम थींदी वई ऐं नारद महाराज प्राण बचाए करे पंहिंजे ज़ाल ऐं पंहिंजे ॿारनि खे वठी करे हिकिड़ी पुराणी ॿेड़ीअ ते चढ़िया। उनजे सेनापति मंत्रियुनि चयो साईं हाणे ॿियो कुझु न आहे, तव्हां ई असांजे लाइ सभु कुझु आहियो, तव्हांजो परिवार बचे, तव्हांजा प्राण बचनि, एतिरो ई कयो। राजपाट जॾहिं हाणे जेको लिखियलु हो जीअं मिलंदो त मिली वेंदो, तव्हां प्राण बचायो। चइनि ॿारनि खे खणी करे ऐं हिकिड़ी ॿेड़ीअ ते चढ़ी करे नारद जी पंहिंजे ज़ाल खे वठी करे ऐं प्राण बचाइण लॻा, हलण लॻा ॿेड़ीअ में। ॿेड़ी तरंदे तरंदे विच सीर में आई भयंकर आंधी तूफ़ान आयो, ॿेड़ी उलटिजी वई। 3-4 ॿार ॿुॾी विया, धर्म पत्नी बि पाणीअ में ॿुॾी वई ऐं कंहिं तरह सां उछाल आई नदीअ में ऐं नारद जी किनारे लॻा, हाहाकार करे रोअण लॻा, जोर जोर सां रोअण लॻा, नदीअ में टपा ॾियण लॻा, कोई बचायो, हाय मुंहिंजा ॿार। हिकु हिकु ॿार खे रोई करे जोर जोर सां दाऊं करे पुकारण लॻा।
माण्हू पकड़नि था, कोई सम्झाए तो नथा सम्झनि। जॾहिं रोई रोई ॾाढो हाल बुरो थी वियो त अचानक भॻवान कृष्ण बाह पकड़ी त नारद जी छा आहे, छा था कयो, कंहिंजे लाइ था रो? नारद जी खे ध्यानु ई न आयो। अरे मुंहिंजा ॿार ॿुॾिया। अरे कहिड़ा ॿार तव्हांजा? अरे ध्यानु ॾियो हेॾे। नारद जी ॿुधनि ई कोन था। जॾहिं भॻवान पंहिंजी माया खीचे वरिती, चयो नारद जी कहिड़ा ॿार, कहिड़ी ज़ाल? अरे मां जो चयो मां पाणी खणी अचो। ॾिठूं त खूह ते मां बीठो आहियां, श्री कृष्ण भॻवान बीठा, मंद मंद मुस्कुराइनि था। अहिड़ी माया जो असर पियो, अञा ताईं ॿुधी ओॾी लॻल आहे। प्रभु मुंहिंजा ॿार, मुंहिंजी ज़ाल। भॻवान चवनि था अरे तव्हां पाणी भरण आया हो, भुलिजी वियो, तव्हांखे चयो जल भरे अचो। प्रभु मुंहिंजी धर्म पत्नी, हेॾा साल मां राज कयो, 4 ॿार, उन्हनि जे बिना जी न सघंदुमि। तॾहिं भॻवान ज्ञान ॾिनो त नारद जी यादि कयो, तव्हां चयो मूंखे माया ॾेखार। इहा ई त माया हुई। केॾा साल गुज़री विया, तव्हांजी शादी थी वई, ॿार थिया, लेकिन ध्यान सां ॾिसो हिन महिल त हिकु घड़ी बि कोन थी आहे, अधु घड़ी बि न थी आहे, कुझु ई पल थिया आहिनि, 5 मिंट थिया आहिनि। तॾहिं नारद महाराज खे चेतना आई, किरी पिया चरणनि में, चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां ही संसार बि यूं ई माया जो ई रूप आहे। तुंहिंजो मुंहिंजो, हानि लाभ, जीवन मृत्यु, छा थियो, कहिड़ी उपलब्धि आहे, छा न थियो, कूड़ जे लाइ कूड़ करे रहियूं। जंहिंजे लाइ कूड़ ॻाल्हायूं था उहा बि कूड़ी शइ आहे, उन सां बि कुझु मिलण वारो न आहे। लेकिन संसार के सपने में भी साचा है सांवरा। इन कूड़ी दुनिया में भी सच्ची भक्ति करे उन्हें सच्चे परमात्मा जी प्राप्ति थी सके। इन करे असां उन जी अंश आहियूं, सदा सदा ही उन जा आहियूं, उन जे सिवा ॿियो कोई बि कोन्हे। इहो ज्ञान हिन महिल असां ॿुद्धीअ जे सतह ते चई ॿुधी रहिया आहियूं, लेकिन जॾहिं अनुभव थिए त वरी उहो ब्रह्म ज्ञान आहे। त सोई जान है जेह देह जनाई। पंहिंजे ताक़त सां कोई स्कूल कॉलेज न बणियो आहे, कोई 20-25 सालनि जो अहिड़ो कोर्स न बणियो आहे कि कोई गारंटी ॾेई सघे कि असां 25 सालनि में तव्हांखे ब्रह्म ज्ञान ॾींदासीं, तव्हां ब्रह्म ज्ञानी थी वेंदव। हालांकि कलयुग में इहे टाइटल हली रहिया आहिनि, अध्यात्म योग विद्या केंद्र जा हली रहिया आहिनि, पर ईअं कुझु न आहे। पढ़ाइण वारनि खे बि आत्म ज्ञान कोन्हे। रामायण चए थी त सोई जान है जेह देह जनाई। उहो ई सम्झी सघंदो जंहिं ते प्रभु कृपा कंदा। इन करे कलयुग में सरल भक्ति करे भगवान खे ॿाॾाए, भगवान जो भजन करे, त पोइ उनखे भगवान ब्रह्म ज्ञान ॾियनि त कोई वॾी ॻाल्हि न आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, हरे नारायण, हरे गोविंद। भगवान पंहिंजे ग्वाल बाल सखाउनि खे वैकुंठ दर्शन करायो। उन पहिरियों उन्हनि खे ब्रह्म ज्ञान ॾिनो, आत्म अनुसंधान करायो। भगवान कीअं करायो? पंहिंजे कृपा सां करायो। न हो गुरुकुल विया, न वेद शास्त्र पढ़ियऊं, न कोई उन्हनि साधना कई, न विरक्ति वैराग रखियो। हो त नचंदा खेॾंदा हुआ भगवान सां। भगवान पाण उन्हनि खे आत्म अनुसंधान करायो, आत्म ज्ञान ॾिनो ऐं वैकुंठ मोकिले छॾियो। त भगवान जे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे ऐं उन जे अलावा ॿियो कोई बि कोन्हे, केवल उहे ई आहे। बोल गुरु नानक देव